अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों नागपुर बली गोपांगा जी कुंभलग गोठ बबर वडाजी रवासन पीरसन औरत जो नोह ऐं मासूम ॿारड़नि समेत बिरादरी जे बासरनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाज। बबर वडाजी रवासन मिसमात अल्लाह जिवाई बबर पंहिंजी नोह मिसमात अरबेली ऐं ॿारनि समेत पाक किताब खणी प्रेस क्लब एहतजाज कंदे चयो त स्त्री जा बासर सोबत अली, मेहर अली, महरम अली, अला बख्श बबर ऐं ॿियनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं ज़बरदस्ती मुबैना 1 एकड़ ज़री ज़मीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। पंहिंजो हक़ घुरण ते हू असां मथां ॾमरजी पिया आहिनि। हिन वक़्तु कुंभ पुलिस बासरनि जी विंगार वांदे मुंहिंजे पुटु लालिनो खे गिरफ़्तार करे खणी वई आहे। हिन चयो त तशदुद बि असां मथां कयो वियो ऐं केस बि उल्टो मुंहिंजे पुट ऐं ॿियनि मथां दाख़िल कराया पिया वञनि। हिन एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी मुंहिंजे बेगुनाह गिरफ़्तार कयल पुट खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ कुंभ पुलिस राब्ते करण ते ॿुधायो त औरत जे पुट मथां धमकियुनि जो केस दाख़िल आहे, जंहिं सबबु खेसि गिरफ़्तार कयो आहे। पुलिस